अहिड़ो को वाक़ियो जेको मतिलबु ऑन द स्पॉट उते थियो जेको यादि रहिजी वियो हुजे? हा, अहिड़ो को थियो त ज़रूरु हूंदो। खोड़ सारा वाक़िया आहिनि ज़िंदगीअ में। को अहिड़ो जेको शेयर करण जहिड़ो? हाँ, खोड़ सारा वाक़िया आहिनि ज़िंदगीअ में। ज़िंदगी आहे ई वाक़ियनि सां भरियल। बिल्कुलु। बचपन जा वाक़िया अलॻि आहिनि, जवानी जा वाक़िया अलॻि आहिनि, बुढ़ापे जा वाक़िया। टिनि हिसनि में इंसान जी ज़िंदगी आहे। उन ज़िंदगी में सिख्या बि मिले थी। वाक़िया खोड़ आहिनि, खोड़ सारा वाक़िया आहिनि। ईअं चइजे त म्यूज़िक जी दुनिया में ही उहे चणा आहिनि जेके लोह जा आहिनि। हा, मिलन सभिनी खे था। प्लेट भरे मिले थी त बाबा तव्हां ॻाइण आया आहियो त हे लोह जा चणा खाओ। सही। जेको चबाए वञे थो उहो स्टार थी वञे थो, ऐं जेको चए थो यार लोह जा चणा बि कॾहिं खाइबा आहिनि छा? खाइबा आहिनि। ही इंतज़ार कराईंदो आहे म्यूज़िक, तकलीफ़ ॾींदो आहे म्यूज़िक तव्हांखे, तव्हांजे कम में तव्हांखे बेज़ारियत ॾींदो। यार मूंखे अञा तक शोहरत 20 साल थी विया आहिनि यार, मुंहिंजो को गानो हिट नथो थिए, ही नथो थिए, उहो नथो थिए, छॾियसि यार। अच्छा, जॾहिं हू छॾण जो प्रोग्राम हूंदो आहे उन टाइम शोहरत तुंहिंजे दरवाज़े ते बीठी हूंदी आहे। हा, उहो छॾे चुको हूंदो। ही आहे कंहिंखे विलोड़ींदे वरी थिया, कंहिंखे विलोड़ींदे ॻोल्हींदे ॻोल्हा कंदे पंहिंजी इज़त शोहरत, कंहिंखे विलोड़ींदे वरी थिया, कंहिंखे राम मिलियो हिकु राति में। वाह वाह। पोइ इहा मालिक जी महिरबानी आहे, अल्लाह जी महिरबानी आहे। अगरि तव्हां स्टार्ट वरितो आहे ऐं तव्हांखे स्टार्ट में शोहरत मिली वई, इहा उनजी मर्ज़ी आहे। पर कॾहिं कॾहिं तव्हांखे स्ट्रगल कराए थो, एॾी स्ट्रगल कराईंदो आहे, एॾी स्ट्रगल कराईंदो आहे जो एंड तक तव्हां सुठो ई ॻाईंदा आहियो लेकिन उहा शोहरत न वाणे सघंदा। जेका उन जे लाइ बि इहा उन अल्लाह साईं जी पंहिंजी हिकिड़ी कारीगरी आहे। बिल्कुलु, उहा उनजी मर्ज़ी आहे। हिन शोबिस जी दुनिया में खोड़ सारा वाक़िया आहिनि, अहिड़ा वाक़िया आहिनि। असां भॻा आहियूं बाक़ाइदे प्रोग्रामनि मां। अच्छा, सामान खणी बि भॻा आहियूं। वाह वाह। इहे पिया वञूं जे उठ पतण ते वेंदो आहे, अहिड़े तरीक़े जा खोड़ सारा वाक़िया आहिनि। बाक़ाइदे